तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मुअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु अवांजे ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं हज़रत शेख सैदी शिराज़ी रहमतुल्लाह अलैह जी मशहूरु किताब बोइस्तान जी हिकिड़ी हिकायत, जंहिंजो नालो आहे जो पंहिंजे लाइ चाहीं ॿियनि लाइ बि उहो घुर। त अचो हलूं था इन प्यारीअ हिकायत ॾांहुं। हिकिड़े दफ़े छा थियो जो ग़रीबनि मज़लूमनि जे मायूस दिलि मां निकितल दर्द जी दाह ऐं आहुनि सबबि बगदाद शहर खे राति जो अचे बाहि लॻी। अधु शहर जो सड़ी खाक जो ढेर थी पियो। अड़े खाक जे ढेर मां कंहिं माण्हू जो आवाज़ु ॿुधुमि जेको चई रहियो हो, शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो मुंहिंजे दुकान जो ख़ैरु थी वियो, सड़ण खां बची वियो। हिन जे अड़े शुक्र ते कंहिं सियाणे सेब ते इंसान हकल करे चयुसि, अड़े हरीस इंसान, तोखे रुॻो पंहिंजी ॻणती आहे, ॿियो को यादि ई न अथई। तोखे इहा ॻाल्हि पसंदि आहे जो सॼो शहर सड़ी खाक थी वञे ऐं तुंहिंजो घरु कंहिं पासे खां बचियलु हुजे। उहो माण्हू कठवर ऐं पथर दिलि चइबो, जेको ॿियनि माण्हुनि खे बुखुनि में पाउ थींदे या संदनि पेट सां पथर ॿधल ॾिसे ऐं पाण पेट भरे मज़े सां पियो खाए। को अमीर ऐं सुखियो माण्हू सणभो गिरह कीअं थो खाए, जॾहिं केतिरनि मिसकीननि ऐं मुहताजनि खे फ़िकिर ऐं फ़ाक़े में मजबूर ॾिसी रहियो आहे। भलो ऐं सचो इंसानु उहो आहे जेको कंहिं गॾह खे गप में गाॾो गिहलींदे मुसीबत में ॾिसे त ग़मगीन थी पवे। कंहिं वटि सम्झ ऐं सियाणप हुजे त सैदीअ जो हीउ सुखुन ज़रूरु यादि रखे। ए इंसान, जेका पोख पोखींदे अॻिते उहा ई लुणंदे, जव पोखे कणिक कीन लुणंदे। अॻियनि बादशाहनि लाइ तारीख़ शाहिदु आहे त जंहिं बि हीणनि कमज़ोरनि ते ज़ुल्म कयो त न संदसि बादशाही रही न रोब ताब ई रहियुसि, छो त ज़ुल्म रहंदो, ज़ालिम घणो वक़्तु न रहंदो। वेतर ज़ुल्मनि ऐं गुनाहनि जो बार सिर ते खणी हितां हलियो वेंदो। क़यामत ॾींहुं आदिल हाकुम ई सलामत रहंदो, छो त हज़रत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, आदिल बादशाह अलाह जे अर्श अज़ीम जे पाछे हेठि हूंदो, जंहिं उन पाछे खां सवाइ ॿियो को पाछो कोन हूंदो। जंहिं क़ौम लाइ अलाह ताला भलाई चाहे थो त उन्हनि ते आदिल ऐं आकिल हाकुम मुक़ररु कंदो आहे, ऐं जंहिं क़ौम खे तबाह करणु घुरंदो आहे त मथनि ज़ालिम हाकुम मुसलत कयो वेंदो आहे। हर दाना ऐं नेक इंसान खे ज़ालिम हाकुम खां बचण जो फ़िक्रु रहंदो आहे, छो त ज़ालिम हाकुम अलाह जो कहर आहे। जंहिं मुल्क ऐं क़ौम ते आदिल हाकुम हुजे त उते जे माण्हुनि खे शुक्र करणु घुरिजे, छो त नाशुक्रीअ सबबि नेमत खसिजी वञण जो ख़तरो आहे। क़ुर शरीफ़ में आहे, जेकॾहिं शुक्र कंदव त तव्हां ते वेतर नेमतूं वधाईंदुसि। जेको हिन दुनिया जे नेमतुनि माली मिल्कियत ते शुक्र कंदो त नेठि पाइदार नेमत बिश्त ताईं बि पहुची वेंदो। सियाणा चवंदा आहिनि त जेकॾहिं को बादशाह कमज़ोर अवाम ते ज़ुल्म थो करे त नेठि हिकु ॾींहुं पाण बि मुहताज ऐं कमज़ोर थी पवंदो। जेकॾहिं मुल्क जे कंहिं हिकु हीणे ते ज़ुल्म जारी आहे त उते जे बादशाह खे सुख सां सुम्ही निंड करणु हराम आहे। ए हाकुमो, ए बादशाहो, कंहिं कमज़ोर रियतीअ खे अवर जे दाणे जेतिरो बि न सतायो, छो त तव्हां धनार आहियो, माण्हू तव्हांजी रैयत आहिनि। जेको हाकुम रैयत ते ज़ुल्म थो करे त उहो धनार न पर बघड़ चइबो। उन करे चङाई चाहियो था त चङा थी हलो, ॿियनि सां चङाई करियो जीअं तव्हांखे चार माण्हू चङो चवनि।